अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां पहिरियों पढ़ी चुका आहियूं मुकम्मल इन्हनि खे अलॻि अलॻि चैप्टर में अलॻि अलॻि लेक्चर में मुकम्मल ज़माननि खे अभ्यास करे चुका आहियूं। इन जे करे इन्हनि सभिनी ज़माननि खे अॼु असां गॾाए करे हिकिड़े हंधि पढ़ंदासीं त जीअं ख़बर पवे त कहिड़ा ज़मान कहिड़े नमूने सां हलनि था ऐं असां उन्हनि खे कहिड़े नमूने सां मुकम्मल करे सघूं था। शाइस्ता ज़ाहिद वालेकुम अस्सलाम। ठीक है, असां हिननि जो मुकम्मल पहिरियों अभ्यास कयो आहे। हिकु भेरो अॼु वरी असां हिननि साॻियनि जो अभ्यास कयूं था। ज़माननि जो अभ्यास फ़इलनि जे गुरदाननि मां वक़्त यानी ज़मान जे बारे में ख़बर पवे थी। इन करे कंहिं बि ज़मान ख़ासि करे सिंधु माथर जे ॿोलियुनि जे सिखण लाइ ज़माननि जे घाड़ेटनि जे तरीक़े खे सिखणु ऐं सम्झणु तमामु ज़रूरी आहे। साॻिए वक़्तु इहो सम्झणु बि ज़रूरी आहे त सिंधी ॿोलीअ में फ़इल धार धार ज़माननि सां कहिड़ी रीत गुरदान कनि था। नरेश कुमार और कल्हो को जो उनवान आहे, इन करे मां उहो ई मुकम्मल कंदुसि। अॼु ॿिए खे कोन खणी आयो आहियां। कल्ह बि मूं वटि ज़माननि जो अभ्यास ई हुयो, कल्ह ज़मान माज़ी हुयो, अॼु हाल माज़ी ऐं मुस्तक़बिल टई गॾु हूंदा। उन्हनि खे हिकिड़ी वीडियो में असां अॼु लेक्चर में मुकम्मल कंदासीं। ठीकु आहे। हेठि कुझु जुमिला ॾिजनि था, उन्हनि खे पहिरियों गौर सां पढ़ी सम्झण जी कोशिश कयूं था। उन खां पोइ हर हिकु ज़मान जो अलॻि अलॻि असां अभ्यास कंदासीं। मां छोकर आहियां, मां ड्रोड़ा थो, मां हू ड्रोड़ी, असां ख़त लिखूं, असां ख़त लिखूं था, मां ख़त लिखंदो आहियां, मां ख़त लिखां हा, हू ख़त लिखंदो आहे, मां ख़त पढ़ियो, मां ख़त लिखंदुसि, मूं ख़त पढ़ियो आहे। हाणे ही जुमला अव्हां जे साम्हूं आहिनि। इन्हनि जुमलनि मां असांखे ख़बर पवंदी, मालूम पवंदो त कहिड़ो ज़मान इस्तेमाल थियल आहे या कहिड़े ज़मान जो कहिड़ो क़िस्म इस्तेमाल थियल आहे। इन मां ख़बर पवे थी। ठीकु आहे। असां जॾहिं ॾिसूं था त ही जुमला असांजे साम्हूं आहिनि। मां छोकर आहियां पंहिंजे बारे में ॿुधाए थो। असां ख़त लिखूं, असां ख़त लिखूं था, इहे तब्दीलियूं छो आयूं आहिनि, छा जे करे आयूं आहिनि, इन्हनि खे असां अॻिते हली वाज़े कंदासीं। ठीकु आहे। मूं ख़त पढ़ियो आहे, मां ख़त पढ़ियो हो, मां ख़त लिखां पियो, मां ख़त लिखंदुसि पियो, मूं ख़त लिखियो पए। हाणे ये जेतिरा बि जुमला आहिनि, इन्हनि सभिनी जुमलनि मां असांखे ज़माने हाल इस्तमरारी, ज़माने माज़ी मुदामी, ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी ऐं ॿिया जेतिरा बि ज़माननि जा क़िस्म आहिनि, उहे सभु जा सभु असांखे इन्हनि में इन्हनि जुमलनि मां नज़र अचनि पिया। पर इन्हनि जुमलनि खे असां हिकु हिकु करे ज़मान खे अॼु मुख़्तसिरनि असां इनखे ॾिठो आहे ऐं उनखे असां हलाईंदासीं पिया। कुझु टेक्निकल प्रॉब्लम जे करे असांखे बंदि करिणो पियो। असां हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां गॾु आहियूं पंहिंजे साॻिए उनवान सां। इन जुमलनि में जिन जिन फ़ेल जे हेठां लीक ॾिनी वई आहे, उन जे मुताले मां वाज़े थिए थो त हर फ़ेल जे गुरदान या फेरे मां वक़्त यानी ज़माननि जे बारे में ख़बर पवे थी ऐं इहो पिणु मालूम थो थिए त हर फ़ेल मुख़्तलिफ़ ज़माननि जे सीगे में पंहिंजे पंहिंजे फ़ाइल सां अदद ऐं जिन्स मुताबिक़ फिरंदो आहे यानी गुरदान कंदो आहे। जेकॾहिं असांखे मुकम्मल तौर ते सम्झणो आहे, पढ़णो आहे, त असां जेके मथियां जुमला हुया, इन्हनि जुमलनि जी मुनासिबत सां ई असांखे अॻिते वधिणो आहे। अॻिते वधी करे असांखे पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ जेके बि असां जुमला पढ़िया आहिनि, इन्हनि जे जुमले मुताबिक़ टई ज़मान जीअं असां
प्रेजेंट पास्ट ऐं फ्यूचर पढ़ंदा आहियूं अंग्रेजीअ में, ईअं सिंधीअ में असां ज़माने हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल खे पढ़ंदासीं, सम्झंदासीं ऐं इन्हनि जा प्रयोग वरी कीअं थींदा, यानी कि जेके अलॻि अलॻि थींदा आहिनि कीअं तब्दील कबा आहिनि, असां इन्हनि खे अॻिते यानी सुभाणे वारे लेक्चर या परीं वारे लेक्चर में कंदासीं। होपफुली इंशाल्लाह सुभाणे जेको मुंहिंजो मौज़ू हूंदो उहो हूंदो सवाने हयात, ख़ाको ऐं सवा आतम कथा वग़ैरह ते हूंदो, त बहितर हूंदो हू जेके प्रयोग आहे वरी ॿिए ॾींहं ते रखंदासीं इंशाल्लाह। ठीकु आहे, वज़ाहत आहे। दरअसल सिंधी ज़बान जा फ़ेल बुनियादी तरह टिनि ज़माननि जे सीके में फिरनि था। उहे टे बुनियादी ज़मान ही आहिनि: ज़मान हाल यानी हलंदड़ ज़मानो, ज़मान माज़ी यानी गुज़िरियल ज़मानो, ज़मान मुस्तक़बिल यानी ईंदड़ ज़मानो। ठीकु आहे। इन्हनि टिनी बुनियादी ज़माननि जा अॻिते धार धार क़िस्म आहिनि। अहिड़ीअ तरह सिंधी व्याकरण में सिंधी ॿोलीअ जा कुल मिलाए 15 ज़माननि में फिरनि था। कुल जेके ज़मान थियनि था से 15 आहिनि। हाणे उहे 15 कहिड़ा आहिनि, उन्हनि खे असां कहिड़ी रीत जेको आहे सो मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायो आहे, उहे कुझु हिन रीत आहिनि। हाणे इन्हनि सभिनी ज़माननि जा बुनियादी वरी साॻिया कुर्दंत आहिनि, जेके असां पोएं दफ़े वाज़े करे चुका आहियूं। कुर्दंत उहे त इस्म हालिया आहे, या इस्म हालिया मां ठहनि था, या ॿिया के पार्टिसिपल्स आहिनि जिन मंझां इहे जुड़नि था। हाणे ही जेका चार्ट तव्हांजे साम्हूं आहे, इन खे तव्हां सम्झण जी कोशिश कजो। इन जे बुनियाद ते ई असां इन्हनि खे अॻिते हली वाज़े कयो आहे। सभ खां पहिरीं ॾिसो ज़माननि जो चार्ट। इस्म मफ़ऊल, इस्म हालिया ऐं मुज़ारे। मुज़ारे जी माना तव्हांखे ख़बर आहे, जेको ईंदड़ ऐं हलंदड़ वक़्त जो माना ज़ाहिर करे तंहिंखे असां मुज़ारे चऊं था। इस्म हालिया जेको हलंदड़ वक़्त हुजे, इस्म मफ़ऊल जंहिंमें फ़ेल ऐं फ़ाइल गॾिजी वञनि, उन में हूंदो आहे। मुज़ारे में ज़माने माज़ी शर्तिया यानी कि ज़माने हाल ही थियनि। ज़माने हाल इस्तमरारी ऐं एॾा मुख़्तलिफ़ थियनि था। हाणे इस्म हालिया जा कहिड़ा आहिनि? ही ज़मान मुज़ारे जा, ज़माने माज़ी शर्तिया, ज़माने हाल इस्तमरारी, इहे ॿ जेके मुज़ारे में आहिनि। इस्म हालिया में वरी कहिड़ा आहिनि? उहे हेठियां वारा सभु जा सभु जेके आहिनि उहे इस्म हालिया में आहिनि। ज़माने हाल मुदामी, ज़मान माज़ी मुदामी, ज़मान हाल मुतशक्की, ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी, ज़मान मुस्तक़बिल। हाणे इहे थिया ज़मान माज़ी मुदामी, ज़माने माज़ी बई, ज़माने माज़ी मुदामी, ज़माने माज़ी करीब ऐं ज़मान जा मुकम्मल क़िस्म जेके तव्हां साम्हूं हूंदा ॻणींदव त इहे 15 आहिनि। इन्हनि 15 ते असां अॻिते हली ॻाल्हाईंदासीं ऐं इन्हनि जो फेरो कीअं थिए थो, कहिड़े नमूने सां फेरो थिए थो या गुरदान थिए थो, असां उनखे पहिरियों बि सम्झी आया आहियूं। अलॻि अलॻि लिख सम्झी आया आहियूं। इस्म हाल असां मुज़ारे खे अलॻि सम्झो आहे, इस्म हालिया खे अलॻि सम्झो आहे, इस्म मफ़ऊल खे अलॻि सम्झो आहे, माना ज़मान खे अलॻि अलॻि असां सम्झियो आहे। मिसाल जे तरह हाल खे, माज़ी खे ऐं मुस्तक़बिल अॼु ई आहे। हाणे ॾिसो ही ज़माने मुज़ारे या ॿियनि जो पाण में ज़माननि जा क़िस्म। हिन खां अॻु असां सिंधी ॿोली जे कुर्दंतनि जे घाड़ेटनि जी वज़ाहत ऐं घाड़ेटनि जे असूलनि जे बारे में पढ़ी आया आहियूं। जॾहिं असां पहिरियों पढ़ी आयासीं तो सम्झी आयासीं त ज़माननि जा ॿोली जा कुर्दंत कहिड़ा आहिनि, यानी कि बुनियाद कहिड़ा आहिनि, कहिड़नि मां सहनि था, पार्टिसिपल्स कहिड़ा आहिनि, उन पार्टिसिपल में कीअं तब्दीलियूं अचनि थियूं ऐं कहिड़े नमूने सां ठहनि था, उसूल असां सम्झी आया आहियूं। इन जे करे असां वञूं था ज़माने मुज़ारे छा आहे, जेको सभ खां पहिरियों हुयो ऐं उहो कीअं ठहे थो। राफ़िया अब्बासी, वालेकुम अस्सलाम। अहिड़ो ज़मान जंहिंमां हलंदड़ तोड़े ईंदड़ वक़्त जी माना निकिरे थी, तंहिंखे ज़माने मुज़ारे चइबो आहे। मुज़ारे माना ॿिनि जो पाण में शरीक या भाईवार थियणु। हीउ हाल तोड़े मुस्तक़बिल जी माना ज़ाहिर करण में शरीक या शामिल थिए थो। मुज़ारे जे ठाहिण लाइ फ़ेल जे धातुअ जे पुठियां ज़मीरी निशानियूं
मिलाइण सां ज़मान मुज़ारियो ठहंदो आहे। मिसाल जे तौर ते ई मिसाल आहिनि। इहो चार्ट तव्हांजे साम्हूं मथां आहे त कंहिंजो फेरो आहे, ज़मीरी निशानी कहिड़ी आहे, ज़माने मुज़ारे जो फेरो कीअं थिए थो। हाणे तव्हांजे साम्हूं आहे मां ज़मीर आहे, फेल लिखो आहे, नवाज़ अली समेजो वालेकुम अस्सलाम, ऐं ज़मीरी निशानी आहे मां लिखां, ठीकु आहे, असां लिख असां लिखूं, तव्हां लिख जेको आहे बुनियादी फेल आहे, धातु आहे, ओ तव्हां लिखो, हीउ लिख पछाड़ी जेका ज़मीरी आहे उहा आहे ई, हीउ लिखे ज़मीरी पछाड़ी अन लिखनि, ठीकु आहे। हाणे ही जेके असांजे साम्हूं पई आहिनि, ज़मीर कहिड़ो आहे, फेल कहिड़ो आहे, ज़मीरी पछाड़ी या ज़मीरी निशानी कहिड़ी आहे, ऐं ज़मान कहिड़ो आहे, असां उन खे ॾिसूं था। हाणे ज़मान जे मुज़ारे जो जेको फेरो आहे उहो ईंदड़ ऐं हलंदड़ वक़्त ॿिन्ही खे ज़ाहिर कंदो आहे, न सिर्फ़ हिक खे, पर उहो मुस्तक़बिल खे बि ज़ाहिर कंदो आहे, त उहो हलंदड़ वक़्त खे बि ज़ाहिर कंदो आहे। हीउ लिखे, हीउ लिखनि, तव्हां लिखो, असां लिखूं, मां लिखां, ठीकु आहे। हलंदड़ ऐं तोड़े ईंदड़ ॿिन्ही जी माना हिन मां निकिरंदी आहे। अॻिते हलूं था असां ज़मान हाल। महेसर जलालाणी, महेसर अली जलालाणी, वालेकुम अस्सलाम। असां पहिरियों पढ़ी आया आहियूं त ज़मान हाल जेको आहे उहो ज़मान मुज़ारे ठहंदो आहे। मुज़ारे जी माना हाणे अव्हांखे बिल्कुलु वाज़े सम्झ में अची वई हूंदी त मुज़ारे जी माना आहे हलंदड़ ऐं ईंदड़ वक़्त में जी माना ॾेखारण वारा जुमला या कुर्तत। मथे ॾिनल जुमलनि मां मालूम थो थिए त मुज़ारे जे पुठियां ज़माने मुज़ारे जे पुठियां ज़मान हाल जी निशानीअ तौर थो था सूरतूं मिलाए ज़मान हाल ठाहियो आहे। यानी कि मददी फेल कहिड़ा आहिनि, थो या था जेके आहिनि, असां उहे इन्हनि खे मिलाए करे ठाहींदा आहियूं त उहो ज़माने हाल थी पवंदो आहे। उहो पको पको हाल जी माना ॾेखारींदो आहे। हाणे इन में मुस्तक़बिल जी माना न ईंदी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको हलंदड़ वक़्तु आहे उन्हीअ जी माना ॾेखारींदो। उहो कहिड़ी निशानियूं आहिनि, थो, था, थी, थियूं वग़ैरह, ठीकु आहे। जॾहिं छाकाणि त इहो अव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे, असां मां जेको वाज़े कयां थो त सिर्फ़ अदद वाहिद में घणो करे कयां थो, बाक़ी फेरो जेको थींदो आहे, गुरदान जेको थींदो आहे, उहो अदद वाहिद में अलॻि थींदो आहे, अदद जमा में अलॻि थींदो आहे, इस्म मुज़क्कर में अलॻि थींदो आहे, ऐं इस्म मुअन्नस में अलॻि थींदो आहे। उन जा वरी जेके असांजा मददी फेल जेके आहिनि, थो, था, थी, आहे, हूंदो, हूंदियूं, हूंदा, उहे उन तरतीब सां फिरंदा ऐं तब्दील थींदा रहंदा आहिनि। ज़माने मुज़ारे जे पुठियां थो, था ऐं थी मिलाइण सां हलंदड़ वक़्त जी माना पूरी तरह ज़ाहिर थिए थी। मुजाहिद अली खाकी, वालेकुम अस्सलाम। ज़मान हाल में असां पहिरियों पढ़ी आया आहियूं, सॉरी साॻियो ई आहे, साॻी स्लाइड तब्दील थी वई आहे। हाणे ज़माने हाल जा क़िस्म, ज़माने हाल जा कहिड़ा क़िस्म आहिनि, असां उन्हनि क़िस्मनि खे छाकाणि त तफ़सील सां पहिरियों पढ़ी आया आहियूं, हाणे असां उन्हनि खे सिर्फ़ सम्झंदासीं त ज़माने हाल जा कहिड़ा क़िस्म आहिनि ऐं उन जुमलनि ते उन जा कहिड़ा जुमला ठहनि था। ज़माने हाल इस्तमरारी, इस्तमरारी जी माना आहे, तव्हां ॿुधाईंदा, मूंखे कान थी अचे, ठीकु आहे। इस्तमरारी जी माना छा आहे, मां भुलिजी वियुसि। मुदामी जी माना छा आहे, मां भुलिजी वियुसि। मुतशक्की जी माना छा आहे, मां भुलिजी वियो आहियां। इन करे हाणे महिरबानी करे अव्हां मूंखे मानाऊं ॿुधायो त इहे इस्तमरारी छा आहे, मुदामी छा आहे ऐं मुतशक्की छा आहे। ठीकु आहे, असां जुमला पढ़ंदा आहियूं। मां अचां पियो, मां लिखां पियो, मां लिखी रहियो आहियां, मां लिखां वेठो, मां लिखंदो आहियां। ज़मान हाल मुदामी, मां लिखंदो आहियां। तूं ख़त लिखंदो आहीं। छोकरा ड्रोड़नि था।
उस्ताद पढ़ाए थो। ज़मान हाल मुतशक्की। राफिया अब्बासी चवे थी इस्तमरारी माना हलंदड़ कम। वेरी गुड, मूंखे यादि अची वियो। हाणे ई मुदामी ऐं मुतशक्की जी मूंखे ॿुधायो। नरेश कुमार ओड चवे थो इस्तमरारी मीन्स जारी या हलंदड़ वक़्तु बहितरीन या ॾाढो बहितरीन हुओ। छो त तव्हांजी मदद सां मां ॾिसां थो त बाक़ी त असांजी बि जेको आहे सो भुलिजी पऊं था त पोइ कंहिंखां पुछंदासीं। तव्हां लाज़ी पुछंदुसि, मूंखे त अचे कोन थो कन, छो त मूं स्लाइड्स ठाहे आयुमि तव्हांजे साम्हूं इनखे एक्सप्लेन कयां पियो थो, पर केॾी महिल भुलिजी वञा थो। हाणे तव्हां यादि ॾियारींदा रहिजो त हीअ न हीअं थींदो। ठीकु आहे। ज़मान हाल मुदामी मां लिखंदो आहियां, तूं ख़त लिखंदो आहीं, छोकिरा जुड़नि था, उस्ताद पढ़ाए थो। ज़मान हाल मुतशक्की मां लिखंदो हूंदुसि, असीं लिखंदा हूंदासीं, तूं लिखंदो हूंदे, हू लिखंदो हूंदो। फाइज़ा सुमरो चवे थी इस्तमरारी मीन्स कंटिन्यूअस, मदामी मीन्स पास्ट, मुतशक्की मीन्स WS टेंस। अंग्रेजी में चना कयो, सिंधी में ॿुधायो न सिंधा त मां एक्सप्लेन करे सघां। अंग्रेजी मूंखे ईंदी कान्हे का। मुतशक्की मीन्स गुज़रियल जुड़नि था। ठीक है, ॾिसजो जुमलनि खे पढ़ी ॾिसो भला छा था चवनि। ज़मान माज़ी हाल माने कि असां माज़ी में पुरी चुका आहियूं। उन्हीअ खां अॻु असां कुर्दंत वारे बयान में इस्म मफ़ऊल बाबति पढ़ी आया आहियूं त इस्म मफ़ऊल जी मदद सां कहिड़ा कहिड़ा ज़मान जुड़नि था। हाणे असां उन्हनि ज़माननि जो हिते मुकम्मल अभ्यास कंदासीं। मथे हर हिकु ज़मान माज़ी जे क़िस्म आॾो फेरो लिखियो अथमि, छाकाणि साॻियूं स्लाइड्स हुयूं, इन जे करे अॻिते जुमला ईंदा वेंदा। पर वरी बि इहो वाज़े कंदो हलां त ज़मान माज़ी जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि। ज़मान माज़ी मुतल्लिक़, ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी करीब। फाइज़ा सुमरजदी मदामी मीन्स हैबिचुअल टेंस, जानिब शजदो मदामी शोज हैबिचुअल वर्क, and Naresh Kumar Ojudu Madami means simple tense. Shaista Zahid Chedi Madam I means present perfect. And Rafia Abbasi Sir Mutashaki means J G Pakka Navje Behtareen Zabardast. अब हाँ मूंखे यादि ॾियारियो ऐं ज़बरदस्त नमूने सां शयूं गुज़रियल जेके आहिनि उहे यादि पिया ॾियारियो। लफ़्ज़नि जूं मानाऊं मूंखे ज़हन ते करायो पिया बहितरीन। ज़मान माज़ी मुतल्लिक़, ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी करीब, ज़मान माज़ी बईद, ज़मान माज़ी मुतशक्की, ज़मान माज़ी मुदामी, ज़मान माज़ी करीब, ज़मान करीब इस्तमरारी ऐं ज़मान माज़ी बईद इस्तमरारी। इहे ज़मान माज़ीअ जा क़िस्म आहिनि जेके अव्हांखे मुख़्तलिफ़ रंगनि में नज़र अचनि पिया था। असां कोशिश कई आहे त इन्हनि सभिनी ज़माननि जा अलॻि अलॻि मिसाल खणी हिकु दफ़ो अव्हां वटि वरी अचूं, छाकाणि काल्ह असां इन्हीअ खे मुकमल करण जी कोशिश कईसीं, पर कुझु डिस्टर्बेंस अचण जे करे असां इन्हीअ खे मुकमल या सही नमूने सां पढ़ी कान सघियासीं, सम्झी न सघियासीं। असां हिकु दफ़ो ॿीहर इन्हीअ खे वरी पढ़ूं पिया था त जीअं असां उन खे पढ़ूं, छाकाणि त कल्ह मुकमल असांखे पढ़णो हुयो। उन जो कल्ह खे सम्झंदे असां अॻिते वधूं था पिया। ज़माने माज़ी मुतल्लिक़, मूं किताब लिखियो, असां किताब लिखियो, तो किताब लिखियो, तव्हां किताब लिखियो, हिन या हुन किताब लिखियो। सैयदा नूरिया फातिमा चवे थी मदामी ज़र्फ़, ज़र्फ़ किथां अचियो, हिननि या हुननि किताब लिखियो। मुतल्लिक़ जी माना आहे बिना गुज़िरियल वक़्तु, बिना गुज़िरियल वक़्तु जेको गुज़री वियो हुजे वक़्तु उन जे मुतालिक़ ॻाल्हि कई वेंदी हुजे। अव्हां जुमला पढ़ो, जुमलनि खे सम्झो ऐं अव्हांखे मालूम थींदो त ही जेका हींअर तव्हांजे साम्हूं स्लाइड मौजूदु आहे उन मां ख़बर पवे पई त जेके बि कमु थियो आहे उहो बिना गुज़री चुको आहे। ठीकु आहे, इन जे करे हीअ ज़मान जो अहिड़ो क़िस्म आहे जंहिंमां वाज़े थिए थो त कमु
पूरो थी चुको हुजे। ठीक है। रोशन चवे थो ज़मान हाल मुतशकी अहिड़ो फ़ेल जंहिं मां हलंदड़ वक़्त कम शुरू थियण जी पक न हुजे पर रुगो शक ज़ाहिर थी। बेहतरीन, ज़बरदस्त। ही ज़मान उहो वक़्तु ॾेखारे थो जो बिना गुज़री वियो हुजे। ठीक है। अव्हां जे साम्हूं हिकु स्लाइड मौजूद है जंहिं मंझां असांखे इहो मालूम थिए थो त इहे जेके हिते जुमला लिखिया पिया आहिनि इहे बिना गुज़री चुका आहे, गुज़िरियल वक़्त में मुकमल कम थी चुको आहे। असां अॻिते हलूं था। ज़माने माज़ी क़रीब जुमलनि में फ़र्क़ु अव्हां पाण कंदा वञिजो। ठीकु आहे। त केतिरो ऐं केतिरो ऐं थोरो फ़र्क़ु कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे ऐं कहिड़े नमूने सां तब्दीली थी आहे उन खे ज़हन में रखंदा वञिजो। ठीकु आहे। ज़माने माज़ी क़रीब जी माना आहे त वेझड़ाईअ में गुज़री वियल ज़मानो या वक़्तु। हीउ ज़मान बि इस्म मफ़ऊल, मफ़ऊल जी माना छा आहे अव्हां ॿुधायो, वरी मां भुलिजी वियुसि, जी मदद सां ठहंदो आहे। ठीकु आहे। क़रीब माना वेझो। मूं पढ़ियो आहे, हू वियो आहे, तूं जोड़ियो आहीं, मां मानी खाधी आहे। मथियां जुमला, मथियां जुमला इहो वाज़िह कनि था, इहो वाज़िह कनि था त पढ़णु, वञणु, जोड़णु ऐं खाइणु जो कमु वेझड़ाईअ में थियो आहे। तंहिं करे इन ज़मान खे ज़माने माज़ी क़रीब चयो वेंदो आहे। रोशन शानू वक़ार शेख चए थो रिपीट अगेन। अब मां छा खे रिपीट कयां उहो त वाज़े कयो। ज़मान हाल मुतशक्की गुज़िरियल वक़्त में कम पूरे थियण बजाए शक ज़ाहिर थिए। ज़बरदस्त। फ़ाइज़ा सुमरो चती सर इस्म मफ़ऊल जी छा माना आहे। इस्म मफ़ऊल असां जेके पहिरियों पढ़ी आया आहियूं त इस्म जेको माण्हू आहे, जेको का बि शइ आहे जंहिंजो नालो हुजे उहो कम में शामिल थियल हुजे। हिते तव्हां साम्हूं तव्हांजे पियो आहे मूं पढ़ियो आहे। ठीकु आहे। पढ़णु कमु आहे उन में शामिल थी वियो आहे। हू वियो आहे, वञणु कमु आहे इन में मफ़ऊल माना शामिल थी वियो आहे। हू तूं जोड़ियो आहीं, जोड़णु कमु आहे ऐं यो उन में शामिल थी वियो आहे। मूं मानी खाधी आहे। ठीकु आहे। खाइणु कमु आहे ऐं हुन में मफ़ऊल जंहिं ते कमु थींदो हुजे, छा जो कमु मानी ते खाइण जो पियो थिए, कमु जोड़ण जो पियो थिए, कमु किताबनि ते पढ़ण जो पियो थिए, इहे करे उन मफ़ऊल अची वेंदो आहे। मथियां जुमला इहो वाज़िह कनि था त पढ़णु, वञणु, जोड़ण ऐं खाइण जो कमु वेझड़ाईअ में थियो आहे। तंहिं करे इन्हनि ज़मान खे ज़माने माज़ी क़रीब चयो वेंदो आहे। जानिब शाह चए थो थोरो वक़्तु पहिरां ख़तमु थियल कम खे माज़ी क़रीब चइबो आहे। बेहतरीन, ज़बरदस्त। ज़माने माज़ी बईद जी माना आहे। नरेश कुमार ओट जो फेल मीन्स के कम जो कंदड़, फाइल कम जो थियण, मफ़ऊल कम में शामिल थींदड़। बेहतरीन, ज़बरदस्त सम्झाणे। घणो गुज़रियल वियल ज़मानो या वक़्त। ज़मान माज़ी बईद बि इस्म मफ़ऊल जी मदद सां ठहंदो आहे। मां किताब लिखियो हो, मां ड्रामो ॾिठो हो, हुननि कपड़ा ख़रीद कया हुया, छोकिरियूं जोड़ियूं हुयूं। ठीकु आहे। हाणे इहा जेको जुमला आहिनि इहे जुमला उन खे वाज़िह कनि था त इहो जेको कमु जेको आहे उहो घणो अॻु गुज़री चुको आहे, घणो वक़्तु अॻु गुज़री चुको आहे। तंहिंजे करे चए थो मूं किताब लिखियो हो, मूं ड्रामो ॾिठो हो, हुननि कपड़ा ख़रीद कया हुआ, छोकिरियूं जोड़ियूं हुयूं। ठीकु आहे। हाणे असां अचूं था ॿियनि ते। फेल ज़मान जा जुमला ऐं फेल मुतदिया। हाणे इन्हनि खे थोरो गौर सां सम्झिजो, ॿुधिजो, उन खां पोइ असां हेठि ॾिसूं था त इहे छा आहिनि। मां डोड़ियो होसि मुतदी में ऐं लाज़मी में फेल कीअं तब्दील थिए थो, मुतदी छा थिए ऐं हुन में कीअं फ़र्क़ु थिए थो। मां जोड़ियो होसि, असीं जुड़ियासीं,
या असी जोड़िया सी जोड़िया हुआसी। तू जोड़ियो हुई, तवी जोड़िया हुआ, हू जोड़ियो हो, ही जोड़िया हुआ। मां जोड़िस पे, असां जोड़ियासीं। मददी फेल हो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं मिलायूं वेंदियूं आहिनि। हाणे इन्ही में जेको मददी फेल आहे उन सां असां वाज़े कयूं था फेल लाज़मीअ में त उहा कहिड़ो जेको आहे सो तब्दीली थिए थी। ऐं हेॾा मुतैदी में वरी जेको आहे का छा आहे, मूं लिखियो हो, असां लिखियो हो, तो लिखियो हो, तव्हां लिखियो हो, हिननि लिखियो हो, हुननि लिखियो हो। इन्हनि मिसालनि मां वाज़े थिए थो त फेल लाज़मीअ जे ज़माने माज़ी बईद में फेरे लाइ मददी फेल हो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं मिलायूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त फेल मुतैदीअ जे ज़माने माज़ी बईद जे फेरे दौरान कंहिं बि ज़मीर सां ज़मीरी पछाड़ियूं न मिलायूं वेंदियूं आहिनि। इहो इस्म जंहिं ते कुझु कमु थियो हुजे उनखे मफ़ऊल चइबो आहे। सैयदा नूरिया फातिमा, बेहतरीन, जबरदस्त, ठीक है। फायजा सुमरो चौधरी सर, फेल लाजमी में सेकंड सेंटेंस को क्या कहेंगे? ये असी जोड़ियासी जुमलो गलत लिखियल आहे, हुआ सी ॿ दफ़ा लिखिजी वियो आहे। असी जोड़िया सी, विच में सी जेको आहे उहो अलॻि अची वियो आहे, इज़ाफ़ी जो मां माज़रत थो कयां, इन खे असां कटियूं था हितां। सिर्फ़ जुमलो जेको आहे असी जोड़िया हुआसी लिखियल आहे, ठीकु आहे। ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी मुतलिक जे पुठियां इस्तमरारी जी निशानियूं पयो, पए, पया ऐं पयूं मिलायूं वेंदियूं आहिनि। इस्तमरारी जी माना आहे जारी रहंदड़, हलंदड़, हलंदड़ कम में। हाणे माज़ीअ में जेको हलंदड़ कम हुयो उन में पयो, पई, पया ऐं पयूं लफ़्ज़ मिलाया वेंदा आहिनि। फायजा सुमरो चवे थी त फेल लाज़मी ऐं फेल मुतदी छा आहे? फेल लाज़मी जेको कम आहे, लाज़मी माना उन में फेल हिकिड़ो हूंदो आहे त फाइल बि हिकिड़ो हूंदो आहे, उन खे असां फेल लाज़मी चवंदा आहियूं। फेल मुतदी असां उन खे चवंदा आहियूं जंहिंमें फेल, फाइल ऐं मफ़ऊल टई हुजनि, उन खे असां फेल मुतदी चवंदा आहियूं, ठीकु आहे। मां जोड़ियसि पे, असी असां जोड़ियासीं, तू जोड़ी पई, हू जोड़ियो पे, ही जोड़िया पे। हाणे इन जुमलनि में अहां ॾिसो आख़िर में विच में हिकिड़े खे छॾे करे असां जोड़ियासीं पे ॾियणु विसरी वियो आहे इन में। इन करे पोयां जेके आहिनि, मां जोड़ियसि पे, तू जोड़ी पई, हू जोड़ियो पे, ही जोड़िया पे। माना असां ॻाल्हि था कयूं कंहिं ॿिए जे बारे में त असां हू जोड़े पई, जॾहिं मां हुनखे ॾिठुमि हू उन वक़्तु जोड़े पई, जॾहिं मां हुनखे ॾिठुमि त हूअ लिखे पई, जॾहिं मां हुनखे ॾिठुमि त हूअ खाए पई, जॾहिं मां हुनखे ॾिठुमि त हूअ पढ़े पई। अहिड़े नमूने सां जुमला जॾहिं असां माज़ी वारे इस्तमरारी में ॾिसूं त हू उन वक़्त में जारी हुयो कमु, त एॾियूं निशानियूं ॾींदा आहियूं। ज़मान माज़ी मुतशक्की, ज़मान माज़ी मुतशक्की, फेल लाज़मी जा जुमला ऐं फेल मुतअद्दी जा। मां इन करे साम्हूं खणी आयो आहियां तव्हांजे ॿई शयूं त जीअं अव्हांखे बहितर सां सम्झ में अचे। मां जोड़ियो हूंदुसि, मां लिखियो हूंदो। फ़र्क़ु छा आहे ऐं किथे अचे थो तव्हां इहो ॾिसो त मुतअद्दीअ में छा में तब्दील थो थिए, तो लिखण में जेको फाइल आहे जेको आहे उहो उन में ज़म थो थी वञे, लिखण फेल आहे, मां फाइल आहे ऐं लिखियो वरी जेको आहे मफ़ऊल आहे, ठीकु आहे।
ज़माने लाज़मी फ़इल लाज़मी जा जुमला ऐं फ़इल मुतअद्दी जा जुमला। मां जोड़ियो हूंदुसि, मां लिखियो हूंदो, असीं जोड़िया हूंदासीं, असां लिखियो हूंदो, तूं जोड़ियो हूंदे, तो लिखियो हूंदो, तव्हीं जोड़िया हूंदा, तव्हां लिखियो हूंदो, हीउ जोड़ियो हूंदो, हिन लिखियो हूंदो, हिननि लिखियो हूंदो, ही जोड़िया हूंदा। ठीक है, फायदा सुनो सर समझ गई, पर काइंडली हिक हिक एग्जांपल बताएं ज्यादा और मुतअद्दी फेल का। अचन पिया था हर हिक ज़मान में अलग अलग मां जुमला रखिया आहिनि त जीअं असां अव्हां खे वधीक बेहतर नमूने सां समझ में अचनि। मां को हिकिड़ो हिकिड़ो जुमलो न खणी आयो आहियां त जीअं अव्हां मुंझी पओ। मां साॻियनि ऐं केॾे छो जॾहिं हिते वज़ाहत करण खणी आवां त सिर्फ़ ॿ फेल खणी आयो आहियां, हिकिड़ो फेल लिखणु ऐं हिकिड़ो फेल जोड़णु। इन्हनि जे बुनियाद ते मां जुमलनि खे अलॻि अलॻि वाज़े पियो कयां, मुख़्तलिफ़ सीगनि में पियो कयां। हिकिड़े सीगे में बि हिनखे मां कोन पियो वाज़े कयां त जीअं अव्हां खे मुकमल ख़बर हुजे त अदद वाहिद में कीअं तब्दील थिए, अदद जमा में कीअं पियो तब्दील थिए, इसमें मुज़क्कर में कीअं पियो थिए ऐं इसमें मुअन्नस में कीअं फेर पियो करे वेठो। ठीकु आहे। ज़माने माज़ी मुतशक्की जो वज़ाहत मथियां जेके जुमला मां पढ़िया उन्हनि जी वज़ाहत कुझु हिन रीति आहे, उहो कुझु ॾिसो। इन्हनि जुमलनि में ॿिन्ही क़िस्मनि जे फेलनि, फेल लाज़मी ऐं फेल मुतअद्दी जे ज़मान माज़ी मुतशक्की ते थोरो गौर सां इन वज़ाहत जेका आहे इते ॿुधजो, छाकाणि जेको अव्हां जो सवाल आहे उहो सवाल हिते हिन में क्लियर थियण वारो आहे। उन्हनि जुमलनि में ॿिन्ही क़िस्मनि जे फेलनि, फेल लाज़मी ऐं फेल मुतअद्दी जे ज़मान माज़ी मुतशक्की जे फेरे जे अभ्यास मां मालूम थो थिए त फेल लाज़मीअ जे ज़मान मां माज़ी मुतशक्की जे फेरे लाइ फेल जे इस्म वारी सूरत खां पोइ कम आयल फेल मुआविन यानी कि मददी फेल हूंदो सां ज़मीरी पछाड़ियूं मिलाइजनि थियूं ऐं फ़ाइलनि जी शिकिल साॻी रहे थी। पर मुतअद्दी फेल जी हालत में मददी फेल हूंदो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं नथियूं मिलाइजनि, पर फ़ाइल जी शिकिल बदलजी थी वञे। हाणे फाइल कहिड़ो आहे उहो अव्हां खे ख़बर आहे। ठीकु आहे, वरी असां हिकु दफ़ो मथे वञूं था ऐं अव्हां हिनखे हाणे ॾिसो वञी छा अव्हां जो मुंझारो क्लियर थियो। फेल मुतअद्दी में जेतिरा बि जुमला आहिनि उन्हनि जे आख़िर में ॾिसो हूंदो 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 हूंदो। ठीकु आहे, फेल लाज़मी में ॾिसो त जेको हुन जो फाइल आहे उहे कीअं तब्दील थिया आहिनि, मां, असीं, तूं, तव्हीं, हीउ, ही। ठीकु आहे, वरी मुतअद्दी में जेको फेल आहे लिखणु उन में को फेरो आहे न, उन में जेको फाइल आहे उहो शामिल थी वियो आहे, मफ़ऊल थी वियो आहे उहो। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां असां अॻिते अचूं था। मां ऐं मूं, असीं, असां, तूं, तो, तव्हीं या अव्हीं, तव्हां या अव्हां, ही, हुन, ही, हिननि। ठीकु आहे, हू, हुननि। अहिड़े नमूने सां ज़मान मुतशक्की में इहे तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, उहे सिर्फ़ु उन में फेल लाज़मी ऐं फेल मुतअद्दी में। ज़मान माज़ी मुदामी, ज़माने माज़ी मुदामी ऐं ज़माने हाल मुदामी ॿई इस्म हाल जी मदद सां ठहंदा आहिनि। इन्हनि खे जुमलनि में वाज़े हेठि कजे थो। मथियनि जुमलनि पढ़ण खां पोइ मालूम थियो, सॉरी जुमला थींदा त ज़माने हाल मुदामी ऐं ज़माने माज़ी मुदामी जे घाट में हिकु जहिड़ाई आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त ज़माने हाल मुदामी जे फेरे में आहे फेल जो ज़मान मुज़ारियो ऐं गुरदान मिलायो वेंदो आहे, जॾहिं त ज़माने माज़ी मुदामी खे गुरदान लाइ आहे फेल जे गुरदान ज़मान माज़ी में मिलाईंदा आहिनि। ज़मान में हो में मां माज़रत थो कयां, हिते मूंखां ग़लति लिखिजी वियो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त ज़माने हाल मुदामी जे फेरे में आहे ऐं ज़माने माज़ी मुदामी में हो मिलायो वेंदो आहे। मां हिते अव्हां जे साम्हूं एनोटेशन लिखां थो, मां खां भुल में कोन लिखिजो आहे। ही जेको आहे उहो
हो हूंदो। ठीकु आहे, इहा मूंखां ग़लती थी वई आहे जंहिंजे करे हिनखे हिते अची वियो। ठीकु आहे, ज़मान माज़ी मुदामी, ज़माने हाल मुदामी ऐं ज़माने माज़ी मुदामी जा जुमला। मां लिखंदो आहियां, मां लिखंदो हुउसि, असीं लिखंदा आहियूं, असीं लिखंदा हुआसीं, तूं लिखंदो आहीं, तूं लिखंदो हुएं, हू लिखंदो आहे, हू लिखंदो हो, ही लिखंदा आहिनि, हू लिखंदा हुआ। छा मां ठहियो आहे? असल जेको आहे इस्म हाल जेको मौजूदा हलंदड़ वक़्तु आहे उन में ठहंदा। फेरो सिर्फ़ आहे खां हो में तब्दील थी वेंदो आहे। फ़ाइज़ा सुम्हिजे थी, साॻियो आहिनि, सॉरी नवां जुमिला कोन आया आहिनि कमेंट्स, इन खे असां वधीक वञूं था अॻिते। ज़माने माज़ी क़रीब इस्तिमरारी, ज़माने माज़ी क़रीब इस्तिमरारी, ज़माने माज़ी इस्तिमरारी जे घाड़े खे सम्झण जे लाइ हेठियनि जुमलनि खे पढ़ंदासीं, असांखे सम्झ में अची वेंदो। ज़माने माज़ी इस्तिमरारी, मूं लिखियो पए, असां लिखियो पए, तव्हां लिखियो पए। ज़माने माज़ी क़रीब, मूं लिखियो आहे, असां लिखियो आहे, तव्हां लिखियो आहे। ज़माने माज़ी क़रीब इस्तिमरारी, मूं पे लिखियो आहे, असां पे लिखियो आहे, तव्हां पे लिखियो आहे। ज़माने माज़ी क़रीब इस्तिमरारी ऐं ज़मान माज़ी क़रीब जा जुमला आहिनि जेके अव्हांजे साम्हूं आहिनि। इन्हनि में कंहिं क़िस्म जी का बि ॾुखियाई कोन्हे का जंहिंजे करे मां इनखे वधीक वज़ाहत कयां, छाकाणि त असां इन जी मथे वज़ाहत ज़माने माज़ी इस्तिमरारी ऐं ज़माने हाल इस्तिमरारी में करे चुका आहियूं। ज़माने माज़ी बईद इस्तिमरारी, मूं पे लिखियो हो, असां पे लिखियो हो, मूं पे लिखियो हो, तव्हां पे लिखियो हो। इन्हनि जुमलनि जे मुताले मां ज़माने माज़ी क़रीब इस्तिमरारी ऐं बईद इस्तिमरारी जे फ़र्क़ जी ख़बर पवे थी त क़रीब में आहे ऐं बईद में हो गुरदान मिलायो वेंदो आहे। हाणे ज़मान मुस्तक़बिल, ज़माने मुस्तक़बिल बि इस्म हालिया जी मदद सां ठहंदो आहे। हिन ज़मान जे घाड़े ते सूल खे सम्झण खां अॻु हेठि ॾिनल जुमला गौर सां पढ़ो। मां लिखंदुसि, असीं लिखंदासीं, तव्हां लिखंदा, हू लिखंदो। इन्हनि जुमलनि जे अभ्यास मां इहो वाज़िह थिए थो त ज़मान मुस्तक़बिल बि इस्म हालिया मां ठहंदो आहे, पर ज़मान मुस्तक़बिल जे ठाहिण लाइ इस्म हालिया जे पुठियां ज़मीरी निशानियूं मिलायूं वेंदियूं आहिनि। इस्म हालिया हलंदड़ वक़्त जो इस्म जेको आहे। ठीकु आहे, ज़माने मुस्तक़बिल में मददी फ़ेल आहे जी सूरत हूंदो में तब्दील थींदी आहे। मददी फ़ेल पूर्ण अदद ऐं जिन्स जे मुताबिक़ पैदा कंदा आहिनि। जीअं असां मथे वाज़े करे आया आहियूं, उन खे वधीक असां हींअर डीप में नथा वञूं, छाकाणि त इहे ॻाल्हियूं साॻियूं ई आहिनि जिन खे असां सम्झंदा पिया आहियूं। इन्हनि मददी फ़ेलनि सां फ़ाइल जी सूरत में कमु ईंदड़ हर ज़मीर सां ज़मीरी पछाड़ियूं नथियूं मिलाइजनि, पर ज़मीरी पछाड़ियूं मुआविन फ़इलनि सां मिलाइजे थो। मुआविन फ़ेल माना जेके मददी फ़ेल आहिनि उन्हनि सां मिलायूं वेंदियूं आहिनि ऐं उन मंझां ई ख़बर पवंदी आहे त ज़मान मुस्तक़बिल में कमु थींदो, यानी कि ईंदड़ वक़्त में कमु थींदो। तव्हांजे साम्हूं आहिनि मुस्तक़बिल जो फेरो, पछाड़ी ऐं ज़मीर ऐं फ़ेल सभु तव्हांजे साम्हूं आहिनि। ये चार्ट तव्हांजे साम्हूं पियो आहे। इन चार्ट खे गौर सां ॾिसो, सम्झो त छा असां इन जे लिहाज़ खां इन खे समझी सघूं पिया था या न। लिख फ़ेल आहे, मां ज़मीर आहे, लिखंदो उन में लिखंदुमि या लिखंदो या लिखंदुसि। सीन ऐं मीम जेका आहे उहा ज़मीरी पछाड़ी आहे। ठीकु आहे, सीन ऐं मीम, मां लिखंदुसि, मां लिखंदुमि। ठीकु आहे, असां लिखंदासीं, असां लिखंदासूं। ठीकु आहे, तूं लिखंदे, तूं लिखंदे, तव्हां लिखंदा कोन थींदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो तूं लिखंदे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तूं में ईंदो। तव्हां लिखंदा
त सिर्फ़ु तव्हां में ईंदो। अव्हां लिखंदा, तव्हां लिखंदा, हू लिखंदा, अहिड़े नमूने सां इन्हनि में इहो गुरदान या फेरो कंदा आहिनि। ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी। ही ज़मान, हिन ज़माने जे घाड़ेटे जे क़ाइदे खे सम्झण खां अॻु हेठि ॾिनल जुमिला पढ़ो। मां ख़त लिखंदुसि पियो, इस्तमरारी जी माना अव्हां ॼाणो पिया त वक़्तु ईंदो, उन वक़्त में मां लिखंदुसि पियो, जॾहिं तूं ईंदे तूं लिखंदुसि पियो। मां ख़त लिखंदुसि पियो, असीं घुमण वेंदासीं पिया, छोकिरा किताब पढ़ंदा पिया, तूं केसि ताईं लिखंदे पए। इन्हनि जुमलनि जे मुताले मां मालूम थो थिए त ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी ठाहिण लाइ फ़ेल जे ज़मान मुस्तक़बिल वारी सूरत जे पुठियां पयो, पया, पई ऐं पयूं अलामतियूं मिलायूं वेंदियूं आहिनि। असांजो अॼोको उनवान पूरो थियो ऐं इंशाअल्लाह सुभाणे मुंहिंजी कोशिश हूंदी घणे खां घणे जेको उनवान आहे उहो आत्मकथा, सवालिह उमरी, खाको, सफ़रनामो या के अहिड़नि सिन्फ़ुनि ते हुजे जेको असां खां शयूं रहिजी वियूं आहिनि ऐं असां उन्हनि खे मुकमल करण जी कोशिश कयूं। अल्लाह हाफ़िज़।